वाही पांडे में अवामी तहरीक पारा सिंधियाणी तहरीक के काफ़िले ते थियल हमले खिलाफ थाने आॾो एहतजाज कियो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था आबिद लाशारी जी रिपोर्ट में। जी असीं इन वक्त वाईपंदी थाने जगह मौजूद आहियूं जिते ही सिंधियाणी तहरीक ते हमले खिलाफ अवामी तहरीक तरफां एहतजाजी धरणो हयो वियो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। 91वीं सालगिरह जो प्रोग्राम हुयो, काफ़िला प्रोग्राम में अची रहिया हुआ, हारी तहरीक जा काफ़िला अची रहिया, सिंधियाणी तहरीक जा काफ़िला अची रहिया। कुछ शरपसंद जेके हुया प्रोग्राम के ख़राब करण जे लाइ हारी तहरीक जे अॻवान असांजे अस्कर बिरामाणी ते तशद्दुद कयो, उन सां विढ़िया ऐं उन खां गॾोगॾु असांजी सिंधियाणी तहरीक जो जेके भेनरूं आहिनि, जेका असांजे तालके जोही जो जेको जनरल सेक्रेटरी आहे ऐं असांजी सिंधियाणी तहरीक जी अॻवान मुनीरा बिरामाणी आहे, उन ते जेको डंडनि सां तशद्दुद करे उनजी बांह भञी छॾनि। छोकिरी मारी ने डंडा बांह भॼी पई आहे। असांजे हमला कितने असांजे 5 माण्हू आया आहिनि, असांखो हमला करे छॾे मारे ने अकबर को, असगर को, नबीर को, मरियम को, मुनीरा को मारे ने। मुतालबा साडा इहो आहे त असांजे इन को गिरफ़्तार थी वे, गिरफ़्तार थियनि, इन को उम्र क़ैद आवे जे ख़बर पवनि त क्या आहे सॼे ॻोठ को त पई वेठनि। असां जॾहिं इहा दांह खणी थाने ते पहुतासीं त थाने वारनि बिना उन्हनि खे न गिरफ़्तार कयो न जांच कई ऐं छॾे ॾिनो। हिते अलमियो इहो आहे त थाने ते को आला ऑफिसर कोन्हे, SHO मुक़ररु थियल कोन्हे, जेके ॿ माण्हू वेठा आहिनि उहे करप्ट आहिनि। इंतहाई गुंडनि हमलो कयो आहे, जिन्हनि जा नाला आहिनि रज़ाक, जब्बार ऐं ॿियो हामिद, उन्हनि अची हमलो कयो आहे। असांजी सिंधियाणी खे धक आया अथनि। असां हितां ओसी ताईं कोन उथंदासीं जेसीं ताईं उन पुलिस हुननि ते चढ़ाई न कंदी। असांखे इंसाफ़ खपे, ही सिंधियाणी वेठी आहे, असां सभु इंसाफ़ जे लाइ हिते वेठा आहियूं। असांजो मुतालबो आहे उन्हनि सभिनीनि गिरफ़्तार करे अचनि। मोहम्मद या उनजा जेके पटनि 5 ई ॼणा गिरफ़्तार थी अचनि, FIR कटिजे, उहे चालान थियनि, पोइ उथंदासीं। जी तव्हां धरणे में शरीक औरतुनि ऐं जेको आहे अवामी तहरीक अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त जेको आहे सो असांजे जेको प्रोग्राम रचियलु हो रसूल बख्श भलीजे जी सालगिरह जो, उन ते नाज़रीन बुलेटिन मां फ़िलहाल एतिरो ई। हिते वठंदासीं शॉर्ट